हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे। नवाज शरीफ मुस्लिम लीग नून की सदारत संभालींदे ही मुतहरिक अज जाती अमरा में बजट ते मुशावरती इजलास तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नवाज शरीफ गडियल तौर ते सदारती कंदा। पार्टी ज़रियन मूजिब इजलास में अवाम के रिलीफ ॾियण तजवीज़ुनि ते गौर कयो वेंदो। मुआशी टीम ऐं पंजाब हुकूमत के बजट में रिलीफ जूं तजवीज़ूं भी गॾु आणण जी हिदायत। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ 6.5 सालन खां पोइ हिकु भेरो वरी मुस्लिम लीग नून जो सदर चूंडिजी वियो। सदर चवणु आहे त साकिब निसार जो खेस पार्टी सदारत तां हटाइण वारो फ़ैसिलो अॼु कारकुननि रदीअ जी टोकरीअ में उछलाए छॾियो। घुरायो उन्हनि माण्हुनि खे जिन फ़ैसिलो ॾिनो हो त नवाज शरीफ खे हमेशह लाइ फारिग कयो वञे थो। हू त अॼु बि अवाम ऐं कारकुननि आॾो बीठो आहे। PTI बानी इस्टेब्लिशमेंट जे कुल्हनि ते चढ़ी इक़्तिदार हासिल कयो। जनरल ज़हीरुल इस्लाम टी ताक़त खे आणण जो एतराफ़ कयो। ॿुधायो वञे त छा टी ताक़त तहरीक इंसाफ़ पाण ॾिनी आहे। PTI बानी खे पंहिंजी ॻाल्हियुनि जो जवाबु ॾियणो पवंदो। शहबाज शरीफ खे हटाइण जी बदिली वज़ीर आज़म थियण जी आछ रद्द कई। हुन कॾहिं बि पंहिंजे भाउ सां बेवफ़ाई न कई आहे। सियासत पंहिंजी जाइ ते आहे पर संदन रिश्तो हमेशह क़ाइमु रहंदो ऐं मज़बूत रहंदो। अदलिया जे कुझु कार्यनिर्णयनि PTI बानी खे रिलीफ ॾियण जो पको करे छॾियो आहे। ॾींहं राति मशवरा कया पिया वञनि त PTI बानी खे ज़मानत कीअं ॾिनी वञे। मुल्क ॿीहर तरक़ी न कई त न को जज हूंदो न वरी सियासतदान। मुल्क ऐं पाक फ़ौज खे बदनाम कयो पियो वञे। शेख मुजीब जा मिसाल ॾेई PTI बानी जो हक़ीक़ी रूप दुनिया साम्हूं अची वियो आहे। 25 करोड़ अवाम PTI बानी जी साज़िशुनि खे नाकाम बणाए छॾींदो। वफ़ाक़ी पंजाब में नवाज शरीफ जी क़यादत में गॾियल हुकूमत क़ाइमु आहे। एटमी ताक़त बणाइण जी ॾोह में नवाज शरीफ खे इक़्तिदार मां कढियो वियो। मुख़ालिफ़ बि एतराफ़ करे रहिया आहिनि त नवाज शरीफ सां ज़्यादती कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मीरपुर माथिले में हथियार बंद नथा शहीद थियल साफ़ी 10 गॾाइण जे क़त्ल जो केस दाख़िल। मक़तूल जी अमर जी फ़रियाद ते केस में 2 अणॼातल जवाबदार नामज़द। दहशतगर्दी जा कलम भी शामिल। अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफ़ी जिस्म भगवान रियाज़ चांडियो DIG सखर SSP घोटकी ऐं ॿियनि तरफ़ां वारसनि सां ताज़ियत। सिंध में सोग बरक़रार। सराड़ी मदेजी बांधी नगर पार्कर ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। रियाज़ चांडियो जो चवणु आहे त जेकॾहिं क़ातिल गिरफ़्तार न थिया त 2 जून ते घोटकी ज़िले में शटरबंद हड़ताल कई वेंदी। गज़ा में रफ़ा में इसराइल जा वहशाना हमला जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 46 फ़लस्तीनी शहीद थी विया। महफ़ूज़ करार ॾिनल इलाइक़े अल मवासी में बमबारी सबबि 21 फ़लस्तीनी शहीद थी विया। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि 7 अक्टूबर खां जारी इसराइली हमलनि में शहीदनि जो अंग 36,096 थी वियो। 81,136 माण्हू ज़ख़्मी थी चुका। इसराइली फ़ौज जे तरफ़ां 24 कलाकनि दौरान वधीक 13 फ़ौजी ज़ख़्मी थियण जो बि तस्दीक़। स्पेन नॉर्वे ऐं आयरलैंड फ़लस्तीन के रियासत तस्लीम करण जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान करे छॾियो। फ़लस्तीन के तस्लीम कंदड़ मुल्कनि जो अंग वधी 46 थी वियो। स्पेनी वज़ीर आज़म पेड्रो सांचेज़ जो चवणु आहे त फ़लस्तीन के रियासत क़बूल करण जो ऐलान गॾियल क़ौमुनि जे ठहिरान मूजिबि आहे। फ़लस्तीन ते थींदड़ इसराइली ज़ुल्म जो मिसाल दुनिया में किथे नथो मिले। रूसी सदर व्लादिमीर पुतिन चयो आहे त ओलह जा मुल्क बाहिसा केॾी रहिया आहिनि। ओलह जा मुल्क यूक्रेन खे रूस ते हमलनि जूं सलाहूं ॾेई न ॾियनि। रूस ख़िलाफ़ मिसाइलनि जे इस्तेमाल सां जंग यूरोप ताईं जंग पकड़ी सघे थी। नेटो जो सेक्रेटरी जनरल यूक्रेन खे रूस ते हमला लाइ भड़काए रहियो आहे। अमरीकी क़ौमी सलामती काउंसिल जे तर्जुमान जान करी चयो आहे त रूस में अमरीकी हथियार जे इस्तेमाल जी हौसला अफ़ज़ाई नथा कनि। यूक्रेन खे अमरीकी हथियार संदसि दिफ़ा लाइ फ़राहम कया पिया वञनि। अमरीका जी पॉलिसी में का बि तब्दीली न आई। पाकिस्तान इंग्लैंड विच में T20 मैच बरसात सबब रद्द। बरसात सबब मैच जी टॉस भी न थी सघी। 4 मैचनि जी सीरीज़ में इंग्लैंड के 4-0 जी सरसी हासिल।